थी ओवर खबर शामिल कंदासीं त रिपोर्ट कर रहे अब्दुल गफ़ार भुट्टो कराची सोराब टाउन चेयरमैन लाला रहीम बख्श यूसी ट्रे जे चेयरमैन दिलदार हुसैन बरफत वाइस चेयरमैन कादिर बख्श बरफत ऐं सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट जे अमलदारनि जी नाअहलीअ जे करे सोराब गोट टाउन यूसी ट्रे जे केतिरनि ई मसइलनि जे वर चढ़ियल इंतज़ामिया जी नाअहलीअ जे करे हर गंदगीअ जा ढेर पियल आहिनि। जॾहिं त सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट तोड़े टाउन ऐं यूसी इंतज़ामिया मुख़्तलिफ़ हंधनि ते पियल गंदगी ढेर खणाइण में मुकमल तौर नाकाम बणिजी वई आहे, जॾहिं त वधंदड़ गंदगीअ जे करे मलेरिया चिकनगुनिया समेत ॿियनि मूसी मर्ज़नि मुंहुं कढियो आहे। सोराबगोट टाउन यूसी ट्रे जे रहवासियुनि अशफाक मुगल फयाज़ राजबर अली नवाज़ हकड़ो इमरान मुगल गुलशेर ओड रजिब मगसी गुलाम सरवर तुनियो सत्तार बरफत ऐं ॿियनि दाहींदे चयो त सोराबगोट टाउन चेयरमैन लाला रहीम यूसी ट्रे जे चेयरमैन दिलदार बरफत वाइस चेयरमैन कादिर बख्श बरफत ऐं सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट जे अमलदारनि जी नाअहलीअ जे करे गुज़िरियल काफ़ी वक़्त खां यूसी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि अंदरि गंदगी जा ढेर पियल आहिनि, मगर इंतज़ामिया दाहण बावजूदि शिकायतुनि जो तदारक करण लाइ तयार न आहे। हुननि सूबाई वज़ीर बल्दियात सईद गनी कमिश्नर कराची ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि खां नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी घुर कई आहे।